ट्रिलियन रखी वई आहे, जंहिंमें नयूं के बि तरक़ियाती स्कीमूं शामिल न आहिनि। ॿिए पासे हलंदड़ तरक़ियाती स्कीमुनि में जेके पोएं साल 720 बिलियन रुपया रखिया विया हुआ, हिन साल घटाए 520 अरब रखिया विया आहिनि, जेका रक़म 29% घटि आहे। सिंध जी डेवलपमेंट बजट 29% घटी आहे। तालीमी अफेयर्स में 100 अरब रुपया मां घटाए 75 अरब रुपया कया विया आहिनि। माहौलियाती बजट में 50% घटिताई ॾेखारी वई आहे। ज़राअत ऐं चौपाए माल जी तरक़ी जी मद में 72 बिलियन रुपया रखिया विया आहिनि, जेके बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहिनि। हिन सॼी बजट जो मनफ़ी असरु ग़रीब माण्हुनि ते वधीक पवंदो ऐं ज़राअत, सिहत, तालीम ऐं सिंध जे माहौल ते बुरी तरह मुतासिर थींदो। सिंध यूनाइटेड पार्टी वफ़ाक़ी ऐं सिंध बजट खे पाकिस्तान ऐं सिंध जे अवाम जे हक़नि ते दाड़ो करार ॾिए थी। ही ॿई बजटूं अमीर खे अमीरतर ऐं ग़रीब खे ग़रीबतर करण ऐं विचोले तबिके मां रद चूसण जूं बजटूं आहिनि। सरकारी मुलाज़िमनि जी पघार में 7% वाधारो करे दरअसल उन्हनि जी आमदनी कटौती कई वई आहे, जॾहिं त मई जे महीने में महांगाई ॾेखारी वई आहे 11.7%। जॾहिं महांगाई 11.7% आहे, त जेकॾहिं पघारनि खे 7% वधायो थिए त पोइ ते बिल्स कीअं ईंदा, जॾहिं त असुल में महांगाई आसमान ते ॻाल्हियूं करे रही आहे। अहिड़ी सूरत हाल में रुगो 7% वाध ग़रीब विचोले तबिके सां संगीन मज़ाक आहे। ही 7% वाध न आहे, 4.7% कटौती आहे। ऐं सिंध यूनाइटेड पार्टी मुतालबो थी करे त पघारुनि ऐं पेंशन में घटि में घटि 15% वाध कई वञे। निजी इदारनि लाइ बि इहो मैकेनिज़म जोड़ियो वञे ऐं घटि में घटि पघार जेको 41,000 रुपया रखियो वियो आहे, उनजे कानून ते लाज़मी अमल थिए त जीअं ग़रीब तबिके जी ज़िंदगीअ में कुझु आसानी थिए। सिंध यूनाइटेड पार्टी सम्झे थी त पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग सूबनि जे हिसे में 3 सालनि ताईं बाद वफ़ाक़ हवाले करे अमली तौर ते सूबाई ख़ुदमुख़्तारी NFC अवॉर्ड ऐं 18 तरमीम जे सौदेबाज़ी करे गैर आइनी क़दम खयो आहे। छा इहो क़दम आर्टिकल 6 जे दायरे में नथो अचे? सिंध यूनाइटेड पार्टी NFC अवॉर्ड जे अमली बहाली जी घुर करे थी। सिंध बजट में तरक़ियाती प्रोग्रामनि जे मद में 30% कटौती तबाही करे खे दावत ॾियण जे बराबरि आहे। अॻुई तरक़ियाती बजट 70% रुश्वतुनि ऐं कमीशनुनि जे हवाले थिए थी, जंहिं करे फ़क़ति नाले मातिर गैर मयारी तरक़ियाती कम थियनि था। सिंध यूनाइटेड पार्टी मुतालबो थी करे त सिंध जे तरक़ियाती बजट में घटि में घटि 50% वाध कई वञे। रुश्वत ऐं कमीशन जे निज़ाम खे मुंझो ॾेई मयारी तरक़ी प्रोग्रामनि ते अमल दरामद यकीनी बणाए वञे। कराची वफ़ाक़ जे मादियत हलाइण जी साज़िशुनि ते पीपुल्स पार्टी सखणी वावेला करे अमली तौर ते ॾाके बॾाके कराची जे ज़मीन, पाणी ऐं वसीला वफ़ाक़ हवाले करे रही आहे, जंहिंजी शुरूआति कराची पोर्ट ऐं नेवी कराची पोर्ट मर्कज़ जे हवाले कयो, जेको सिलसिलो अॼु ताईं जारी आहे, बल्कि उन में तेज़ी अची रही आहे। सिंध यूनाइटेड पार्टी मुतालबो थी करे त तरक़ियाती प्रोग्रामनि जी आड़ में कराची समेत सिंध जी ज़मीन, पाणी ऐं वसीला वफ़ाक़ ऐं गैर मुल्की कंपनियुनि हवाले करण जो सिलसिलो बंदि कयो वञे ऐं ज़मीन जी मालिकियत ऐं सिंध जा हक़ महफ़ूज़ कया वञनि। जेका दुर सिंध जी ज़मीन, पाणी जे वसीलनि ऐं इख़्तियारनि जी मालिक ऐं हिफ़ाज़त नथी करे, तंहिंखे सिंध ते हुकुमरानी करण जो को बि हक़ न आहे। जीअं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी 18 सालनि जे तवील दौरे हुकूमत में सदाईं सिंध जी ज़मीन, पाणी, वसीलनि ऐं इख़्तियारनि जी हिफ़ाज़त करण बदिरां पंहिंजे लालच, हिर्स ऐं हवस इक़्तिदार में सिंध जे हक़नि जी सौदेबाज़ी कंदी रही आहे। तंहिं करे सिंध यूनाइटेड पार्टी सिंध सरकार जी इस्तीफ़ा घुर करे थी ऐं ॿी सूरत में सिंध जे अवाम खे अपील करे थी त पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ हिकु भरपूर तहरीक जी तयारी कनि, जंहिंजी सरवाणी सिंध यूनाइटेड पार्टी इन जो कोऑर्डिनेशन जो किरदारु अदा कंदी।